अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार माया राज अल्ताफ़ अब्बासी हिमलासी दादू प्रेस क्लब वटि मौजूद आहियूं, जिते पाट ज़िला दादू सां तालुक़ रखंदड़ एक तारीख़ी शहर है पाट शरीफ़, उन जा रहवासी ऐं शहरी जेके आहिनि उहे पाट शरीफ़ जे बुनियादी सहूलियतुनि जे लाइ अॼु गॾु थिया आहिनि ऐं एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां मालूम कयो त उन्हनि छा चवणु आहे। असांजी जेका रैली आहे, एहतिजाज रैली आहे, उहा हिन हवाले सां आहे त पाट शरीफ़ ज़िले दादू जो हिकिड़ो क़दीम तरीन ॻोठ रहियो आहे ऐं निहायती आला दिमाग़ रखंदड़ माण्हू तां पैदा थिया, जिन सॼे मुल्क तोड़े दुनिया में नालो पैदा कयो, पाट जो रोशन कयो। पर हिन हेॾी तहज़ीब रखंदड़ इल्मी अदबी शहर खे हिन महिल ताईं मतिलबु त हुक्मराननि पारां ऐं ख़ासि करे जेकी बि असांजा ऑफिसर्स आहिनि उन्हनि पारां पाट खे नज़रअंदाज़ कयो वियो ऐं पाट खे कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत कोन ॾिनी वई, जंहिंमें ख़ासि करे पाट जी जेका आहे इस्पताल अञा ताईं BHU लॻी पई आहे, उनखे RHC कोन बणायो वियो। ऐं ॿियो असांजो ख़ासि मुतालबो आहे जंहिंजे करे अॼु असां गॾु थिया आहियूं ऐं जंहिंजे करे असां 6 महीननि खां मुसलसल पाट में एहतिजाजी कैंप लॻाए वेठल आहियूं, उहो इहो आहे त पाट खे टाउन बणायो वञे। छो त पाट जी आबादी आहे उहा लॻभॻि महिल 40,000 जे क़रीब थी चुकी आहे ऐं पाट में जेकी बि टाउन लाइ घुरिबल ज़रूरतूं आहिनि, तक़ाज़ो आहिनि, उहे सभु पूरियूं थियनि थियूं। इन करे असां हुक्मराननि खे तव्हांजे तवसल सां असां ही उन्हनि खे चऊं था त महिरबानी करे पाट खे फिलफोर टाउन जो दर्जो ॾिनो वञे त जीअं हितां जे माण्हुनि मां बेचैनी ख़तमु थिए ऐं पाट जो बाशूर आवाम सुख जो साह खणी सघे। ही दोस्त जेके UC पाट जा आया आहिनि, हे प्रेस क्लब दादू ते पहुता आहिनि। असां दादू जा सियासी समाजी वर्करनि जी हिमायत कयूं था त UC पाट हिकिड़ो वॾो शहर आहे जेको पुराणो क़दीमी शहर आहे, जिते तमामु पढ़िया लिखिया आलाम आया काज़ी जहिड़ा बि मोतबर शख़्स उतां जेका आहे पैदाइश आहिनि। असांजो इहो मुतालबो आहे हिन दोस्तनि सां गॾियल त UC पाट खे जेको आहे उहो सिटी जो दर्जो न वञे। चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो आहे महिरबानी करे UC पाट तमामु वॾी आहे, उनखे जेको आहे सिटी जो दर्जो न वञे। UC पाट पुराणो क़दीमी शहर आहे ऐं उतां जा माण्हू पढ़ियल लिखियल एडुकेटेड माण्हू आहिनि, जज वकील, ऐं उनखे जेको आहे जल्दी जल्दी टाउन कमेटी दर्जो ॾिनो वञे त महिरबानी थींदी। UC पाट खे टाउन जो दर्जो ॾियण जे लाइ हीअ रैली कढी आहे। UC पाट खे 5 महीननि खां वठी इहा जिदोजहद हलंदी पई थी अचे ऐं एहतिजाज हलंदा पिया था अचनि, प्रेसूं हलंदियूं पियूं अचनि, पर 5 महीननि खां UC पाट जी ग़रीब आवाम जो आवाज़ु नथो ॿुधो वञे। असां गुज़ारिश कंदासीं पंहिंजे आला इदारनि खे, पंहिंजी हुकूमत खे ऐं MNA MP खे महिरबानी करे UC पाट खे टाउन जो दर्जो ॾिनो वञे। अगरि UC पाट खे टाउन जो दर्जो न ॾिनो वियो त ही एहतिजाजनि जो दाइरो असां वधाईंदासीं। हींअर दादू प्रेस क्लब ते आहियूं, पर सुभाणे हैदराबाद, कराची, असां इस्लामाबाद ताईं बि UC पाट जो आवाज़ु बुलंद कंदासीं ऐं UC पाट खे टाउन जो दर्जो ॾिनो वञे त महिरबानी ऐं UC पाट जी ग़रीब आवाम सां इंसाफ़ कयो वञे। UC पाट खे टाउन जो दर्जो ॾिनो वञे। उन खां बाद में असां वटि अॼु ॾींहं ताईं को आला ऑफिसर न पहुतो आहे। असां 6 महीननि खां पंहिंजे ॻोठ में कैंप लॻाई वेठा आहियूं ऐं उन खां बाद में कुझु लेटर बि निकिता आहिनि। उन लेटरनि ते ख़ाली लेटर निकिता आहिनि, अमली कमु को बि न थियो आहे उन्हनि ते। असांजे आला अख़्तियारनि खे इहा ई गुज़ारिश आहे त असांजी UC सां इंसाफ़ कयो वञे, रोड रस्ता ठाराए वञनि, इस्पतालूं ॾिनियूं वञनि, का बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे। जी नाज़रीन, तव्हां हिन महिल ज़िला दादू जे तारीख़ी शहर पाट शरीफ़ जे रहवासियुनि जूं ऐं शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु आहे त पाट शरीफ़ खे जेको आहे जो दर्जो ॾिनो वञे ऐं उतां जूं जेके बुनियादियूं जेके सहूलियतूं आहिनि उहे फराहम कयूं वञनि। ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त असां मुसलसल 6 महीननि खां जिदोजहद जारी रखे अचूं पिया। अगरि असांजा मुतालबा अगरि न मञिया विया त हिन एहतिजाज जो दाइरो जेको आहे उहो वसी कयो वेंदो।